अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी सां गॾु मां आहियां फराह शबीर। सभु खां पहिरियों हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क अंदरि कोरोना वायरस जे केसनि में घटिताई, शरह 6 सैकड़ो खां घटिजी वई। वबा सबबि वधीक 66 मरीज़ ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3012 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिबि केसनि जे मुसबित अचण जी शरह 5.30 सैकड़ो रिकॉर्ड कई वई। मुल्क अंदरि तेल जी शयुनि जी क़ीमत में वाध खां पोइ नवां अघ लागू थी विया। पेट्रोल 5 रुपया महांगो, नई क़ीमत 123 रुपया 30 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल अघ में 5 रुपया 1 पैसो वाध फ़ी लीटर 120 रुपया 4 पैसा थी वियो। घासलेट जे अघ में 5 रुपया 42 पैसा इज़ाफ़े सां 92 रुपया 28 पैसा फ़ी लीटर विकामजण लॻो। लाइट डीज़ल जी अघ में 5 रुपया 42 पैसा वाध नई क़ीमत फ़ी लीटर 90 रुपया 69 पैसा थी वई। अवाम पारां वज़ीर आज़म खे तेल जी शयुनि जे अघनि में वाध वारे फ़ैसिले ते नज़रसानीअ जी अपील। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु 2 ॾींहनि जे दौरे ते ताजिकिस्तान रवानो थींदो। वज़ीर आज़म शंघाई तावन तंज़ीम जे सरबराही इजलास में शिरकत कंदो। सिंध में उस्तादनि जी भर्तीअ लाइ IBA तरफ़ां अॼु बि GST जी टेस्ट वरिती पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में लिखत वारी टेस्ट। उम्मीदवारनि जे सेंटरनि ते रश। इंतज़ामिया कोरोना SOPs ते अमल कराइण में मुकमल तौरु नाकाम।